जी नाज़रीन भली कार चवंदासीं हाणे ज़िक्र कंदासीं त अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾियारो मल्हाए पियो वञे पूरी दुनिया में सिंध समेत सॼी दुनिया अंदरि मादरी ॿोलियुनि जो ॾियारो मल्हाए पियो वञे रैलियूं कढियूं पियूं वञनि प्रोग्राम्स करे मादरी ॿोली जी अहमियत ऐं उनखे कीअं बचाइजे उनखे उनजे इस्तेमाल जे हवाले सां जेके हिन से ॻाल्हियूं कयूं वञनि पियूं ऐं आगाही ॾिनी वञे पई त मादरी ॿोली जी अहमियत छा आहे मादरी ॿोलीअ खे छॾण जा नुक़सान कहिड़ा आहिनि ऐं मादरी ॿोली जी जेकॾहिं असां अहमियत नथा सम्झी सघूं वक़्त सिर त उनजा नुक़सान कहिड़ा थींदा जेकॾहिं सॼी दुनिया जी ॻाल्हि कयूं त लॻभॻि 7,000 जे ॿोलियूं जेके आहिनि से ॻाल्हायूं वञनि थियूं लिखत में कुझु ॿोलियूं आहिनि कुझु ॿोलियूं जेके आहिनि रुॻो ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि पर ॿोली जेका बि ॻाल्हाई वञे थी पूरी दुनिया में उहा उनजी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे असां जेकॾहिं सिंधी ॿोली जी ॻाल्हि कयूं त मुख़्तलिफ़ हवाले सां इम्कान ऐं ख़दशा बि ज़ाहिर कया वेंदा आहिनि त सिंधी ॿोलीअ में जेका बिगाड़ वारी सूरत हाल आहे उनखे कीअं कंट्रोल कजे असां वटि इदारा बि मौजूदु आहिनि सिंध हुकूमत बि दावा कंदी आहे अॼु जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सिंधी ॿोली मादरी ॿोली जे हवाले सां अॼु सिंध असेंबली में ठहराव बि मंज़ूरु कयो वियो आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड समेत मुख़्तलिफ़ इदारा मौजूदु आहिनि तालीम खाते जे वज़ीर चयो आहे सैयद सरदार शाह साहब चयो आहे त जेकॾहिं असां ॿोलीअ खे बिगाड़ खां बचाइण जी कोशिशि कयूं था या चाहियूं था त असांखे उस्तादनि जी तरबियत करणी पवंदी हिन हवाले सां बि हुन ॻाल्हि ॿोल कई आहे सिंधी ॿोली जी तरक़ीअ लाइ वास्तेदार इदारा छा करे रहिया आहिनि या जेकॾहिं कुझु बि न करे रहिया आहिनि त उनजा कहिड़ा कारण आहिनि इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ॿोली जा माहिर आहिनि लेखक आहिनि प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहिबु असां सां हिन वक़्तु गॾु आहिनि साईं भली कार चवां थो प्रोग्राम में महिरबानी साईं महिरबानी वॾी महिरबानी साईं पाण पहिरियां तालीम ते बि तव्हां खां राय ऐं तबसरो ऐं जेके तव्हां जूं एक्सपर्टीज़ आहिनि उन ते हवाले सां तव्हां खां वठंदा रहंदा आहियूं अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾियारो कुरैशी साहिबु मल्हाए पियो वञे मादरी ॿोली त जेका माउ जी ॿोली आहे उहा हर माण्हूअ खे प्यारी हुजे थी उहा कहिड़ी बि ॿोली हुजे पाण जेकॾहिं सिंधी ॿोली जी ॻाल्हि कयूं त सिंधी ॿोली सिंध इन जो जॾहिं उचारबो आहे तॾहिं ॼण त हिकिड़ी अलॻि क़िस्म जी हिकिड़ी मिठास जे हिकु ॼण त महसूसु थी वेंदो आहे मुमकिन आहे हर माण्हू खे इहा शइ फील थींदी हुजे जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि जे ॻाल्हाईंदड़नि खे पर सिंधी ॿोलीअ जो सिंधी माण्हूअ जो हिकिड़ो ॼण त सचपच त माउ ऐं औलाद वारो रिश्तो जेको आहे उहो नज़र बि ईंदो आहे कीअं था ॾिसो सिंधी ॿोली या मादरी ॿोली जेका आहे उनजी तरक़ी उन में बिगाड़ ते पाण ॻाल्हाईंदासीं कीअं था ॾिसो अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾियारो आहे अॼु कीअं पिया फील कयो ऐं कीअं ऑब्ज़र्व कयो पिया अॼोको ॾियारो आहे साईं इहो त ॾाढो हूअं सुठो आहे सुठो सुहिणो आहे त 21 फरवरीअ ते बैन अल-अक़वामी तौर ते जेको अक़वाम मुतहदा आहे यूनाइटेड नेशंस तरफ़ां 21 फरवरी उहो ॾींहुं माउ जे ॿोलियुनि जो ॾींहुं मुक़ररु कयो वियो आहे ऐं केतिरनि सालनि खां हीअ जॾहिं असांजे मुल्क बंगाली ॿोली लाइ मूवमेंट हली ऐं 21 फरवरी 52 में काफ़ी शागिर्द मुआ हुआ त पोइ 56 में बंगाली ॿोलीअ खे क़ौमी ॿोली उर्दू सां गॾु करार ॾिनो वियो त हीअ ॿोली जो ॾींहुं इन करे सॼी दुनिया में जेके ॿोलियूं आहिनि के ॿोलियूं त तमामु तरक़ी कनि पियूं के जेके आहिनि से जीअं तव्हां ख़ुदि चयो एंडेंजर्ड आहिनि माना उन्हनि खे ख़तरात आहिनि ऐं के त ख़तमु थी वियूं आहिनि सवनि हज़ारनि जी तइदाद में ॿोलियूं ख़तमु बि थी वियूं आहिनि ऐं उन्हनि जो लिखण वारा त चयो पर ॻाल्हाइण वारा बि हाणे कोन्हनि के इन करे असांजी सिंधी ॿोलीअ जो केस तमामु स्ट्रांग आहे सिंधी ॿोली असांजी तमामु बहितरीनु ऐं मिठी ॿोली आहे ऐं वॾी ॻाल्हि त उन में तख़लीक़ी जेको अदब आहे उहो तमामु घणो पैदा थी रहियो आहे ॿोलीअ ते लिटरेचर ते अदब ते शाइरीअ ते अफ़साने ते तनक़ीद ते तहक़ीक़ ते इहो सॼो हिकिड़ो जेको सो बहितरीनु अंदाज़ो आहे बाक़ी हाणे इहो ज़रूरी आहे त किथे किथे बिगाड़ो थिए थो त उहे जेके अदारा आहिनि जीअं सरदार शाह साहिबु चयो बिल्कुलु सही चयो अथई त अदारनि जी बहितरीअ लाइ असांखे उपाउ वठणा पवंदा ऐं जेके तरबियतूं आहिनि उहे उस्तादनि लाइ ऐं जेके ॿोली ॼाणणु घुरनि था या जेके ट्रेनिंग ॾियणु चाहिनि था या ॿोलीअ खे बहितरीनु अंदाज़ सां पेश करणु चाहिनि था उन लाइ ज़रूरी आहे त इहा ट्रेनिंग कजे छाकाणि त ॿोलीअ खां सवाइ ॿोली जेका आहे सा क़ौमुनि खे जोड़े थी न बिल्कुलु इंसान जेको ज़ात आहे जीअं असां पंहिंजा सिंधी माण्हू ॾे ॿोली न हुजे त असां छा कयूं ॿोली असांखे अॻियां वठी वञे थी दुनिया जी सभु ॿोलियूं अहिड़े नमूने सां आहिनि ॿोलियूं ॻंढींदियूं आहिनि ॿोलियूं जुदा नथियूं कनि माण्हुनि खे पाण में त इहो जेको आहे पर असां वटि कॾहिं कॾहिं बदकिस्मतीअ सां अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियनि थियूं जंहिंमें हिक ॿिए ॿोलीअ जी नफ़रत थिए थी
सो इहो ईअं न थियणु घुरिजे बाक़ी आउं सम्झां थो त हीउ ॿोली जो ॾहाड़ो उनजी वॾी अहमियत आहे जंहिं अॼु आर्ट्स काउंसिल कराची में सिंधी ॿोली अथॉरिटी जे तरफ़ां जेको आहे सो आलमी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस मल्हाइजे पई असां उते ई वेठा आहियूं हींअर ऐं असां बि उते पेपर पढ़ियो आहे ॿियनि दोस्तनि बि मूं बि त अहिड़े नमूने सां असां ॿोलीअ खे वधीक सुठा उपाउ वठी उनखे बहितर बनाए सघूं था ऐं ॾिसूं त अञा सिंधी ॿोली वधीक तरक़ी करे ऐं असांजे अदारनि खे हिमत करणु घुरिजे छो त असांजा अदारा काफ़ी पुठियां था पवनि उते महिनत कान्हे उते थोरी सचाई जी ज़रूरत आहे थोरी महिनत जी ज़रूरत आहे थोरी हिमत जी ज़रूरत आहे ऐं थोरो जेको आहे सो पंहिंजी जेका आहे सा कमिटमेंट ऐं जेका डेडिकेशन आहे पंहिंजे ॿोलीअ सां जेके अदारा कमु कनि था त उन्हनि सां ज़रूरी आहे त उन ॿोलीअ खे वधीक सुहिणे नमूने सां अख़्तियार कजे ऐं उन जे लाइ तमामु घणा उपाउ वठणु घुरिजनि जीअं मुस्तक़बिल में असांजी ॿोली ख़राब न थिए ख़तमु न थिए तबाह न थिए ऐं जेसि ताईं हीअ दुनिया जॾहिं खां मौज दड़ो असांजी तहज़ीब आहे 7-8 साल 1000 साल अॻे त असांजी ॿोली वजूद में आहे क़ाइमु दाइम रहे थी असां वटि वॾा वॾा शाइर अदीब स्कॉलर दानिश्वर पैदा थिया आहिनि इन करे असांखे अञा वधीक महिनत करणी आहे सॼी ज़िंदगी जेसि ताईं हीअ धरती आहे सिंध आहे त सिंधी ॿोली क़ाइमु ऐं दाइम रहे सही बिल्कुलु सही अच्छा कुरैशी साहिबु जेको निसाब आहे असांजो उन में बि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा जेके हिन से लफ़्ज़ उहे नज़र ईंदा आहिनि सिंधीअ में जेकॾहिं को मज़मून लिखियलु आहे त उन में ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ हूंदा आहिनि ऐं इहो बि चयो वेंदो आहे त इहो हुस्न हूंदो आहे त जेका ॿोली आहे उहा ॿियनि ॿोलियुनि जे लफ़्ज़नि खे पाण में समाए थी पर उन सां गॾोगॾु जेको ख़तरो आहे उहो बि बरक़रार रहे थो उनजे बिगाड़ जो जेको ख़तरो आहे उहो बरक़रार रहे थो त उनखे कीअं मुंहुं ॾेई सघिजे थो ऐं जेको नओं नसुलु आहे असांजो त उन में बि ईअं हूंदो आहे खोड़ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके मिसारजी बि रहिया आहिनि जेके हाणे उन्हनि जो इस्तेमालु जेको आहे उहो घटिजी वियो आहे त उन सां कहिड़ा नुक़सान थी सघनि था जेकॾहिं उन्हनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु घटिजी वञे थो त साईं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेके लफ़्ज़ ॿियनि ॿोलियुनि जा अचनि था न उहे बि जेके इहा ॿोलियुनि जी हिकिड़ी वुसियत हूंदी आहे माना उन्हनि जी हिकिड़ी छा चइजे वसी ज़बानूं आहिनि उन में ॿियनि ॿोलियुनि खे ज़म कयो वेंदो आहे उहे लफ़्ज़ अची वेंदा आहिनि उहे खणिबा आहिनि पोइ उहे लफ़्ज़ मुरविज थी वेंदा आहिनि सवाइ उन जे जेके मिसाल अध में ॻाल्हाईंदे मां को अंग्रेजी विझां या फ्रेंच विझां या अरबी उहो न अहिड़ो लफ़्ज़ विझिजे जेको उन सां गॾोगॾु हली सघे ॿोलीअ सां ऐं उहे असां मुरविज करे अॻियां ईअं केतिरा ई असां वटि मिसाल गिलास आहे ॿियूं केतिरियूं शयूं आहिनि जेके असां वटि सम्झो त मुरविज थी वियूं आहिनि उहो बिल्कुलु आहे पंहिंजी जाइ ते बाक़ी जेको नौजवान आहे या जेको असांजो यंग जनरेशन आहे उहे सिखनि ॻाल्हियूं उन्हनि खे सेखारणु घुरिजे उन में जेके अदारा आहिनि असांजूं यूनिवर्सिटियूं आहिनि असांजी लैंग्वेज अथॉरिटी आहे या हींअर माजिद बुर्गली इंस्टीट्यूट आहे या ॿिया अहिड़ा अदारा आहिनि कानपुर ते उन में असांजे या अदबी बोर्ड आहे उन्हनि खे उन ॿोलीअ खे उन तरह सां आणणो पवंदो त जीअं नौजवान उनखे पढ़े सम्झे हासिलु करे उन जे लाइ असांखे डिजिटलाइज़ करणु घुरिजे ॿोलीअ खे ऐं उहो डिजिटलाइज़ करे असां अहिड़ा लेसन तयारु करे उहे रखूं त सिंधी नौजवान उनखे पढ़े न सिर्फ़ु हिते पर सॼी दुनिया में जिते बि सिंधी रहे थो चङे उते जेके ॿाहिरि माण्हू रहनि था उहे सिंधी ॿोली नथा सम्झनि या पढ़नि या ॻाल्हाइनि त हितां जे उन्हनि खे सपोर्ट मिलंदी त उहे नौजवान उन ॿोलीअ खे सिखंदो ऐं ॿोली तमामु ज़रूरी आहे असांजी यूनिवर्सिटियुनि में बि आहे इन्हनि खे ॾियणु घुरिजे ख़ासि करे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे इहे केस जेके आहिनि से तयारु करे रखणा पवंदा त जीअं अहिड़े नमूने सां उहा ॻाल्हि अॻियां वधे तंहिं करे जेको आईंदो आहे मुस्तक़बिल आहे उहो ख़राबु कोन्हे हूंदा हो कोन्हे उहो रोशन आहे हक़ीक़त में असांखे रोशन ख़्याली ॾिसणी आहे असां पाण खे घटि सम्झी ऐं पुठियां पवण जेको पेसिमिज़म थींदी आहे हूंदा ही शइ न ॾिसूं पाण रोशन से ॾिसंदासूं त मुंहिंजे ख़्याल में असां बहितर थी वेंदासूं वॾी महिरबानी साईं कुरैशी साहिबु तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो नाज़रीन प्रोग्राम जारी आहे वठूं था ब्रेक